दफ़ो ॿीहर तव्हांखे भालीकार चवंदासीं हो जमालो ईद स्पेशल शो में यकीनन असांजी हिन स्पेशल ट्रांसमिशन खे इंजॉय कंदा हूंदा अलॉन्ग विद बारबेक्यू। त हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं ऐं यकीन हिन खां पहिरीं जेको असांजो सेगमेंट कयोसीं उहो तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं हाणे मर्दनि जो सेगमेंट आहे पर उन खां पहिरियों हिकिड़ी ॿी अनाउंसमेंट आहे। हाणे मां पंहिंजे ॿिए को होस्ट खे इनवाइट कंदुसि हिते ऐं जंहिंखे हाणे मां हिते इनवाइट कंदुसि असांजा सीनियर होस्ट आहिनि। ही इज़ अ वंडरफुल होस्ट। न सिर्फ़ु होस्ट आहिनि हुन सां गॾोगॾु मॉडल बि आहिनि हुन सां गॾोगॾु डायरेक्टर बि आहिनि। ही इज़ एंटीबायोटिक। ही इज़ वन एंड ओनली मज़हर सेठार जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। So Mazhar Sethar with us here on the floor of Ojamalo. We welcome Mazhar Sethar from the bottom of our heart. ठीक है। अच्छा मज़हर पहिरियों तो तव्हांखे वेलकम कंदासीं। वेलकम छा कयूं, तव्हां असांजा फैमिली मेंबर आहियो। एग्जैक्टली जहिड़ो असांजो शो आहे तहिड़ो तव्हांजो शो आहे। 100% बिल्कुलु सभिनी खे ईद जूं वाधायूं। खोड़ सारो मुबारक हुजनि। स्पेशल शो आहे ऐं हो जमालो अॼु ॾाढो मज़ो अची रहियो। मोस्ट सीनियर जेके माण्हू हिते वेठल आहिनि मां जंहिंजी बि जेतिरी बि तारीफ़ कयां उहा घटि हूंदी पर सभिनी खे हथ ॿधी मोस्ट वेलकम। लख लाइक़ इज़तूं तव्हां आया, तव्हां मोहबत ॾिनी, प्यार ॾिनो असां सां गॾु। मुंहिंजो त कॉम्पिटिटर बि आहे ऐं इलाही शइ जी कॉम्पिटिशन बि हूंदी आहे पंहिंजी। मुश्ताक सरसी साहब आयो आहे जेको हमेशह हर सिंध जी आवाज़ लाइ बीठल हूंदो आहे ऐं उन्हनि जे लाइ खोड़ सारी मां चवंदुमि ताड़ियूं थी वञनि सर मुश्ताक जे लाइ। थैंक यू। ॿी शइ मुश्ताक सां गॾोगॾु बख़्शण महिराणी साहब जेको यूनिवर्सिटी आहे हिकिड़नि जुमलनि जी खज़ानो आहे ऐं बख़्शण साहब जी छा तारीफ़ करी। अदा माइक बंदि कर। अच्छा मज़हर हाणे असां कंदासीं छा हिननि सभु जेके असांजा सितार आहिनि आर्टिस्ट आहिनि असां त तव्हांखे सभिनि ॾे मोकिलींदासीं। सभिनि खां तव्हां रिव्यूज़ वठो पर उन खां पहिरियों जेका ॿी असां सां होस्ट मौजूदु आहे मां चाहींदुमि उन्हनि खे तव्हां अनाउंस कयो। इनवाइट कयो। कमिटमेंट करे आयो बि काई कमिटमेंट न कई मां। कमिटमेंट करे आयो चओ सुबह बस मां उन जे लाइ इहो ई चवंदुमि त जहिड़ी हू पाण ख़ूबसूरत होस्ट आहे तहिड़ी उन्हनि जी ख़ूबसूरत होस्टिंग आहे असांजे सीनियर होस्ट सदफ भुट्टो जे लाइ खोड़ सारी सदफ भुट्टो। अस्सलाम वालेकुम सदफ। ईद मुबारक तव्हांखे। काफ़ी सारे माण्हू असांखे जॉइन कियो आहे ऐं ॾाढो सुठो थो लॻे सभिनि सां गॾु ऐं तव्हां सां गॾु माशाल्लाह ऐं मज़हर त माशाल्लाह शुरू खां ई आहे जी बिल्कुलु। त पोइ हिकिड़ो कमु कंदासीं मज़हर सेठार ऐं सदफ भुट्टो असां सां गॾु आहिनि। पहिरियों हिकिड़ो कमु कंदासीं असां सां माशाल्लाह सिंध जा सितारा मौजूदु आहिनि। मां चवंदुमि त तव्हां उन्हनि खां वञी रिव्यूज़ वठो अॼु जे ॾिहाड़े जे बाबति। ठीकु आहे उन खां पोइ असां सेगमेंट से स्टार्ट कंदासीं। तेसि ताईं मां थोरी साई पटे वठां। तेसि ताईं ओवर टू यू। ठीकु आहे माशाल्लाह 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 नज़र न लॻायो समय इलाही कमु पियो हुनखे इलाही कमु करिणो आहे। ओवर टू यू। ओके हिकिड़ो कमु था कयूं मज़हर जेसि ताईं तव्हांजो थोरो माइक साइड थी वठे तेसि ताईं असां सदफ सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सदफ मूंखे ॿुधायो ईद कीअं सेलिब्रेट थी रही आहे। ईद त फर्स्ट ऑफ ऑल मां केटीएन वारनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे इनवाइट कयो ऐं असां हिते आया आहियूं ऐं पंहिंजी सॼी फैमिली हिते तक़रीबन मूंसां गॾु आहे। बिल्कुलु ऐं इहा बि असांजी हिकिड़ी फैमिली आहे इन्हनि सां गॾु असांखे ईद मल्हाइण जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए जॾहिं मूंखे ख़बर पई त मां केटीएन ते अची रही आहियां ऐं काफ़ी सारे दोस्तनि सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी त सिर्फ़ु ईद थियणी न हिते मां गोश्त बि वठी वेंदमि बकरे जो बि मेह जो बि ईदी बि वठी वेंदमि। अच्छा सिर्फ़ु वठी वेंदो खणी कोन आया आहियो। खणी अचण वारो मोहल्ले में विराए छॾियो पाड़े में विराए छॾियो हितां सिर्फ़ु मां खणण आई आहियां। ओके हाणे वो इनाम हुजे बिल्कुलु। मूंखे बकरे जो गोश्त इलाही पसंदि आहे। हाँ बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु पर वधीक असां वरी सभिनि खे ख़बर हूंदी आहे असां वधीक फ्रिज में स्टॉक कंदा आहियूं विराईंदा घटि आहियूं त असांजो बि उहो ई कमु आहे। हाँ बिल्कुलु विराइणो जो बि आहे पर फ्रिज बि चए पई त असांखे अञा खपनि चांप जो गोश्त बि खपे पाव बि खपनि मगज़ बि खपे त काफ़ी स्टॉक कयो आहे। ओके जी ठीक है
ओके त माइक तव्हां एक्सचेंज कंदा थोरो हिकिड़ो मिनट सदब मां बड़ा असांजा मोस्ट सीनियर माण्हू वेठल आहिनि ठीक है ओवर टू यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच ओवर टू यू स्टार्ट कंदासीं सर तव्हां ॾाढा मशहूर भी आहियो अचो त ॾाढी ख़ुशी थींदी मुश्ताक भाई खे जेकर हेॾे वठी अचो त का ॻाल्हि थी हो त न आहे मुश्ताक भाई स्टार ऑफ द स्टार आहे खोड़ सारी ताड़ियूं थी वञनि सो बिग एंड फॉर मुश्ताक शकी साहब जिन जे लाइ सभ खां पहिरियों तव्हांखे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि ऐं ॾाढा लवली इंसान आहियो ॾाढा डाउन टू अर्थ आहियो ईद जे हवाले खां छा चवणु चाहींदा सभिनी खां पहिरियों त ही पहिरीं ईद आहे मुंहिंजी KTN फैमिली सां ऐं आई एम प्राउड टू बी पार्ट ऑफ दिस ब्यूटीफुल फैमिली त ईद जूं ख़ुशियूं ज़ाहिरा ॿीणियूं थी वियूं हिते ज़बरदस्त सितारा असां सां गॾु आहिनि ऐं मूंखे ख़ुशी आहे त उन्हनि जे विच में ही पहिरीं ईद सेलिब्रेट था कयूं ऐं शाल सिंध खे अहिड़ियूं हज़ार ईदूं नसीब थियनि आमीन आमीन सदफ़ जी हिकिड़ी ॻाल्हि मां कैच कई सदफ़ चयो त मूंखे बकरे जो गोश्त पसंदि आहे ऐं अॼोके ॾींहं ते छाकाणि त असांजी जेका शरई रिवायत आहे त जेको बि उज़ई कंदो आहे कंदो त कासा ई आहे ज़बा पर असां हथु लाहींदा आहियूं मर्द असां उअं ई बदनाम आहियूं कुहण जा तव्हां बग़ैर हथु लाहिण जे बि कोन्दा आहियो घणा बकरा इन जे लाइ तमामु मुराद इहा जेको फीमेल जेंडर आहे न उहो उनजी मां ॻाल्हि थो कयां उनखे हुकुम न आहे पर बग़ैर टच करण जे लाइ केतिरा ई माण्हू कुसबा रहंदा आहिनि बकरा माण्हू सभु अॼोके ॾींहं ते ही जेके सुहिणा चेहरा वेठा आहिनि ऐं लेट मी स्पीक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खे असां एंजॉय कयूं डेफिनेटली त अॼोकी ही जेका बहार आहे क्रेडिट गोज़ टू KTN ऐं हिन जी इंतिज़ामिया खे ॿियो तव्हां ॻाल्हि कई त मां गोश्त वठण आई आहियां हिते पीर अमजद साहब ॿुधो आहे तव्हां जेकॾहिं पोइ तव्हांखे गोश्त ॾेई वियो त पोइ तव्हांखे सलाम आहे जेकॾहिं तव्हां हितां गोश्त वठी वियो त पोइ तव्हांखे सलाम आहे असां बि हुन क्यू में बीहंदासीं जेकॾहिं पीर अमजद ऐं मज़हर सेठार या अज़हर जोखियो साहब जेकॾहिं को वंड करे थो त असां बि थाल खणी बीहंदासीं इन लाइन में त बहरहाल वॾी ख़ुशी थिए थी सभु मुरकंदड़ चेहरा आहिनि असांजा डिस्पाइट त सिंध में जेका सूरत हाल आहे ऐं दुनिया में इहो ट्रेंड सेट थियल आहे त जेॾियूं बि ॾुखायूं मुश्किलात हुजनि के हिकिड़ी स्माइल सां किल करे सघिजे थो असां इन ख़ुशहाल सिंध जो जेको रोशन चेहरो आहे उहो दुनिया खे ॾेखारियूं त डिस्पाइट असांजा इंटरनल हूंदा इशू घरनि में बि हूंदा आहिनि उन्हनि खे साम्हूं रखंदे ही जेके मज़हबी ॾण आहिनि ही जेके ईदूं आहिनि इहे हो जमाला ईअं ई क़ाइमु दाइम रहनि असां हमेशह दुआ कयूं सिंध जी ख़ुशहाली जा सिंध जी तरक़ी जा ऐं मुल्की तरक़ी जा ख़ासि तौर ते हिन ईद जो मज़ो इन जे लाइ बि आहे जो असां पंहिंजे दुश्मन मुल्क खे शिकस्त ॾिनी आहे ऐं जेको बुनियाद मरसूस ऑपरेशन आहे बुनियाद मरसूस ऑपरेशन में जेका असांखे अलाह साईं कामयाबी नसीब कई आहे इंडिया जो गुरूर असां टोड़ियो आहे त ही जेके KTN जा शोज़ आहिनि उतां जेका सिंधी कम्यूनिटी आहे 15 करोड़ खां मथे सिंधी उते रहनि था 25 करोड़ जे लॻभॻि सॉरी उहे सभु ॾिसनि था उहे बि असांजी इन ख़ुशियुनि में शामिल आहिनि त असांखे हिन ईद ते तमामु घणो मज़ो बि आहे पंहिंजे मुल्कीदारनि सां गॾु बि बीठा आहियूं मुल्क जी सलामती जे लाइ दुआगू बि आहियूं ऐं असां हिन प्लेटफॉर्म तां समूरी दुनिया में रहंदड़ मुस्लमान खे ईद मुबारक बि चऊं था ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे हिकिड़ी ॻाल्हि ठीकु आहे मूंखे पीर अमजद साहब हिकिड़ी ॻाल्हि कई तव्हांजो हिकिड़ो वीडियो वायरल थियो हुयो इलाही घणा न हू जेको आहे तव्हां डांस तोखे वठण मोजा जानी दौलत मामन थोरो गानो थोरो टू बी वेरी ऑनेस्ट मां हिकिड़ी डांस कई अफ़साम जी फरमाइश ते शाहिद जे गाने ते बरोचकी जेको गानो हुयो मुंहिंजा ॿार मूंखे चवंदा आहिनि बर्थडे में असांखे फिनेंशियली तव्हां गिफ्टिंग न कयो का बि प्रैक्टिकली कयो प्रैक्टिकल त इहो हूंदो आहे जॾहिं हो पंहिंजी इंस्टा स्टोरी ते रखंदा मां चयो मां छो न रखां त उहा हुई बाक़ी जेके मीम्स ठहनि था मूंखे ख़बर न आहे कहिड़ी कहिड़ी वीडियो आहे छा आहे कॾहिं को मास्तरनि जी छुटी थिए थी बि मुंहिंजी या डांस वायरल थिए थी या कॾहिं ॿियो को थिए थो ऐं ॿियो हिकिड़ो बेरिया जो जुमिलियारो मां पाण खे बचाया तव्हांखे बचाया त इहे बि थियनि थियूं एडिटेड शयूं जेके आहिनि उहे वायरल थियनि थियूं ॿियो बदकिस्मती सां जेको असां वटि हे अनगाइडेड मिज़ाइल आहे सोशल मीडिया टूल इहो तव्हांजे कंट्रोल में न आहे बिल्कुलु इन में जेको वञे थो इट गोज़ वायरल पोइ तव्हांजी शख़्सियत खे ग्रूम करे या तव्हांखे डिफेम करे बाद में तव्हां 100 वज़ाहतूं ॾियो इहो ई सबबु आहे त अलाए कहिड़ियूं मीम्स ठहनि थियूं मूंखे ख़बर न आहे पर आई ऑलवेज़ टेक इट वेरी प्रोडक्टिव ऐं मां पॉज़िटिव वठंदो आहियां मां त पंहिंजे मथां जेके कमेंट्स ईंदा आहिनि उहे बि डिलीट न कंदो आहियां
सॼो कड़ो सच प्रोग्राम ना ईदो जो मौका कुझु माना कुझु ॾेई वञो। रोके उस्ताद रोके मां इन शयुनि खां घणो निकिरणु चाहियां त वरी उहे शइ कजो वरी नई मीम ठाराईंदे तूं। ओके थैंक यू ख़र्ची मां कंदुमि वरी मां ॿुधायां त पीर बस ठीकु आहे पगार मिले तो हुकुम। थैंक यू थैंक यू थैंक So यू big hand for Mushtaq sir की such a wonderful guy ऐं दिल सां एॾो प्यार ऐं मोहबत सां रहे थो त बिल्कुलु। इहा अच्छा हिन पासे सिंध जा वॾा अदाकार अच्छा, हाणे- अब्बास इज़ अ वंडरफुल गाय ही इज़ अमेजिंग एक्टर ही इज़ अ वंडरफुल गाय। साईं आई एम अ बिग फैन ऑफ दिस बिल्कुलु त कचहरी घुरायो पाण असां चाहींदासीं स्टेज ते ऐं साईं निसार शाह खे बि मां चाहींदुसि घुराईंदा। अचो साईं निसार शाह अचो अब्बास साहब अचो द वंडरफुल गाइस एंड मां तव्हांजी का मीम न छॾी आहे। अस्सलाम वालेकुम सर बिग फैन ऑफ यू सर हे वॾा आर्टिस्ट आहिनि सिंध जा वॾा नाला अचो सर तव्हां हेॾो अचो तव्हां ऐं माशाल्लाह अब्बास सां त मां इलाही कमु कयो आहे। असां हिकिड़ो ड्रामो कयो हुयोसीं मारवी ऐं असांजो थर्ड जो एक्सपीरियंस त ॾाढो ख़राब बि रहियो पर सुठो बि रहियो नालो बि थी वियो उनजे अंदरि। ॾाढी गर्मी हुई ऐं गर्मी में स्ट्रगल करणु इलाही मुश्किल आहे ऐं जेके बि न्यू आर्टिस्ट अचनि था ऐं उहे सोचींदा आहिनि त असांजो नालो या असां पंहिंजी जॻह मीडिया में एतिरो जल्दी ठाहे वियासीं त असांजी महिनत आहे या बसि। असांजी ईद पंहिंजे सभिनी मुस्लमान भाउरनि सां आहे। ईद जूं खोड़ सारियूं असांजे ॾिसंदड़नि खे KTN जे ॾिसंदड़नि खे ऐं होजमालो जे प्लेटफॉर्म तां मुबारकूं हुजनि। ऐं अॼु ही ईअं सम्झो त पंहिंजो KTN सां शुरूआती दौर 1 कलाक खां KTN शुरू थी अॼु 2025 में असां तव्हांजे साम्हूं आहियूं। हीअ सभु अदा मज़हर सदफ़ सैयद निसार हुसैन शाह साहब या जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे असांजे तरफ़ां ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। हिकिड़ो शेर आहे उहो आउं ॿुधायो तव्हांखे ॿुधाईंदुसि उस्ताद बुखारीअ जो। ख़ुशिन छो हुजित छॾियो ख़ुशिन छो हुजित छॾियो उते गॾियमि गम गुज़रियो महीनो हज जो मुंहुं कढियो मुहरम ईदूं ऐं मातम बुखारीअ जे दूबदू। वाह सही बात थैंक यू सो मच सर। सर मां तव्हांजो ॾाढो फैन बि आहियां। तव्हांजा बि मीम्स ॾाढा डायलॉग्स तव्हां सुपर स्टार आहियो सिंध जा सुपर स्टार। ही इज़ अ वेरी फेमस गाय। साईं लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। साईं इज़ अ वेरी फेमस। सर असां चऊं था को डायलॉग थी वञे अॼु भई डायलॉग सभ खां पहिरियां सभ खां सुठी शइ वाला कंहिंखे नथी वणे। सभ खां पहिरियां सभिनी मुस्लमान भाइरनि खे पर ॿियनि क़ौमुनि खे बि मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। अलाह साईं इहे ईदूं सदाईं दाइम ऐं क़ाइमु रखंदो। इंशाअल्लाह असां इहे ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदासीं। साईं मज़र चयो त हिकिड़ो डायलॉग ॿुधा डायलॉग त हाणे सॼी उमिरि ॿुधाए थो कॾहिं कॾहिं ॾिसंदो हा। हिकिड़ो धरती जो डायलॉग थो ॿुधायां। मुंहिंजे जिस्म में उन माउ जी सुती पियल आहे जंहिंखे सिंध अमड़ चयो वेंदो आहे। सिंध अमड़ जा कुंदर पुट सिर्फ़ सिसियूं कपण ऐं कपाण ॼाणींदा आहिनि। रत सां बुॾल मानी अॻियां रखी ऐं चवीं थो त सिंध जो सूदो कर। अड़े न ठकावन ते गेरा उॾिरिया न घोड़नि जे सुंभनि हेठां रत जा दरिया वया। एतिरो सस्तो सुधो वॾो को कमीणो ऐं कुतो सुधा घराई। महिरबानी तव्हांजो। ॿी ॻाल्हि ॿुधायां साईं जो इहो जेको शो आहे हो जमालो असांजी सिंध में तमामु घणो माण्हू ॾिसंदा आहिनि। उहे रोज़ पुछंदा साईं तव्हां हिन शो में कॾहिं था वञो। मां चवंदुसि यार मूंखे हिन शो में वञणु ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे पर भाऊ ज़ोब खे मां मुबारकूं थो ॾियां। हिनखे माण्हू ॾाढो पसंदि कंदा आहिनि। थैंक यू अलाह ख़ुशि कंदो। महिरबानी। थैंक यू ऐं ॿियो पंहिंजो
खुददार ऐं शेर दिल फिल्म खां पोइ असांजो हिकिड़ो ड्रामो अचे पियो केटीएन तां पापनगर। उनजी पूरी टीम, असांजा डायरेक्टर दोस्त भाउ ममताज़, अदा बिलावल, मीर हसन, लखमीर, जेके बि असांजा दोस्त आहिनि, सादिया, असांजो तमामु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं असां पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ काफ़ी टाइम खां पोइ हिकिड़ो मुनफ़रद ड्रामो खणी अची रहिया आहियूं केटीएन जे प्लेटफॉर्म तां, पापनगर। असांजे तरफ़ां अदा ज़ुएब खे बहितरीनु प्रोग्राम आहे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजूं केटीएन जे लाइ दुआऊं आहिनि। पाण हिते जवानियूं बि ॾिनियूं आहिनि, नचा बि आहियूं, कुॾिया बि आहियूं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महिरबानी। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू सो मच, थैंक यू, थैंक यू। न बख्शन साहब जो तारुफ़ हाणे मां त कोन थो करायां। बख्शन साहब यूनिवर्सिटी आहे, असांजो मेंटोर आहे, असांजी इंस्पिरेशन आहे, असांजी मोटिवेशन आहे, असांजो असासो आहे बख्शन साहब। ऐं सदाईं फॉलो कयो आहे तव्हांखे। ऐं ईद जूं लख लख वाधायूं हुजनि तव्हां खां। ऐं तव्हां कुझु इन ईद जे मौक़े ते छा चवणु चाहींदो? सभ खां पहिरीं त केटीएन जे समूरे सथ जी महिरबानी। ॾे तोड़े परॾे में जेके बि सॼण साईं आहिनि उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां ईद जूं मुबारकूं। हिते वेठल आहिनि सभिनी खे ईद जूं वाधायूं हुजनि। मुबारक। ऐं जेतिरे क़दुरु तारुफ़ जी ॻाल्हि आहे, तारुफ़ कराए सघिजे थो, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का। तूं माशाअल्लाह तमामु सुठो होस्ट आहीं, कंपेयर आहीं, ऐं केतिरा प्रोग्राम जिन में मूंसां गॾु तूं रहियो आहीं ॾे तोड़े परॾे ताईं। आऊं हिन ईद ते रुॻो एतिरो चवंदुसि त कंहिं उर्दू जो शाइर जो हिकिड़ो ज़बरदस्त शेर आहे, अपना गम लेके कहीं और न जाया जाए, घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यूं कर लें किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए। वाह 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 वाह। इहा बि हिकिड़ी इबादत आहे। इहा बि हिकिड़ी इबादत आहे त कंहिं मासूम जे, कंहिं ग़रीब ॿार जे मथे ते हथु रखणु। ऐं हिननि ख़ुशियुनि में, ओड़े पाड़े में जिते बि तव्हांखे कोई अहिड़ा ॿार नज़र अचनि, छो त ख़ुशी ऐं ईद त ॿारनि जी हूंदी आहे न। बिल्कुलु। उहे ॿार जेके इन ख़ुशियुनि खां महरूम आहिनि, उन्हनि ताईं तव्हांजा शफ़क़त वारा हथ पहुचंदा। अवी जॾहिं उन्हनि सां ईद मल्हाईंदव न, त यकीन करियो उहो पालणहार बि तव्हां सां ख़ुशि थींदो ऐं अव्हांजे ईद जूं ख़ुशियूं ॿीणियूं थी वेंदियूं। सची थो ॿुधायां, आउं पंहिंजे ॻोठु वेंदो आहियां, उते पंहिंजे हारी नारी जेके बि उनजा ॿारड़ा आहिनि, उहे कंहिं ज़ात रंग नसुल खां मावरा थी, उन्हनि सां जॾहिं ईद मल्हाईंदो आहियां न, मुंहिंजी हक़ीक़ी ख़ुशी उहा आहे। सची थो ॿुधायां। सो ॾाढो सुठो अव्हां जंहिं नमूने सां हीअ रंग रचायो आहे। ऐं जेतोणीक हालात असांजा सिंध जा उहे असां सभिनी जे आॾो आहिनि, पर वरी बि चवंदासीं त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध जी सींद मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाए। आमीन। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे वधीक जेको हू किॾां वियो हलियो ख़ासि तव्हां पुछंदो। थैंक यू सो मच। ऐं तव्हां कोई गीत ॿुधाइण था चाहियो असांखे? शेरो शाइरी कोई हुजे त? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, असां ॿुधणु चाहींदासीं। शहर ऐं बुनियादी तरह होस्ट पोइ आहियां, कंपेयर पोइ आहियां, पर सभिनी खे ख़बर आहे आई एम पोएट। शुरूआति मुंहिंजी, ऐं आउं पंहिंजे पाण खे एज़ ए शाइर जेको आहे उहो ॿुधाईंदे ख़ुशि थींदो आहियां। ऐं असां त चवंदासीं हिते आयल सभिनी सितारनि जे लाइ को शेर थी वञे। मुंहिंजो हिकिड़ो मशहूरु नज़्म आहे, जी। असांजा दर्द सूफ़ी आहिनि, असांजा दर्द सूफ़ी आहिनि, अव्हांजा कहर कूफ़ी आहिनि, यज़ीदी वक़्तु वेरी आहे, सॼी तारीख़ मेरी आहे, मगर पोइ बि पुनल साईं फ़क़ीरी में अमीरी आहे, फ़क़ीरी में अमीरी आहे। सॼण जे सिक जो सॻड़ो सॼो संसार सोरे थो, तॾहिं ई साह ससीअ जा पहाड़ी पंध डोरे थो। असीं पलकुनि जा परवाना, तुंहिंजे अखिड़ियुनि जा दीवाना, तुंहिंजे दर्शन ऐं दया लाइ थियासीं मस्त मस्ताना। अंदर जो दर खुलियो आहे, रुगो तोखे ॾिठो आहे,
तुंहिंजी आ तलब तन मन में रुलाए पई थी बन बन में असां बेराग वरितोसीं ऐं दीपक राग वरितोसीं असांजा ज़ख़्म साकी आहिनि खणी अखिणियुनि जा पैमाना अव्हां जे जाम सां जाना जॾहिं झूंगार बणिजूं था तॾहिं पीयूं प्यारियूं था असांजा दर्द सूफ़ी आहिनि असांजा दर्द सूफ़ी आहिनि असांजा दर्द सूफ़ी वाह भाई वाह असांजा दर्द सूफ़ी वंडरफुल वंडरफुल थैंक यू वेरी मच खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि सर थैंक यू सो मच अचण जे लाइ बख्शण मेहरान साहब शेयर ॿुधाइण जे लाइ ॾाढो सुठो लॻो ऐं माशाल्लाह ज़ुएब सां मुंहिंजो फर्स्ट टाइम ही वर्क आहे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली बि ऐं तव्हां सां मुंहिंजी ईद थींदी मूंखे ख़बर न हुई ख़ासि करे हिन सां हितां त साइड ते थियो तव्हां बसि तव्हां ठीकु आहियो तव्हां जी मुंहिंजी हले थी न पाणी कढायूं में यार प्लीज़ यार हिन में नाराज़ थियण जी कोई बि ज़रूरत न आहे फन हलंदो आहे ओके अच्छा हितां कुझु अञा दोस्त बि आहिनि पर हुते ॿ मुंहिंजियूं दोस्तियूं हुन साइड लिखी ठीकु आहे तव्हां पंहिंजी दोस्त ने मां वञो पंहिंजी ठीकु आहे सहेलियुनि खे थोरी हिन सां कचेरी करणु पसंदि कंदसि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खैर मुबारक खैर असां हीअं करे नाश्ते विच में मुंहिंजो ख़ैर आहे बाक़ी जेके सम्झण वारा आहिनि कुझु बि सम्झी सघंदा न कंहिंखे बि कुझु बि सम्झण जी ज़रूरत न आहे ऐं असां ॾाढा सुठा दोस्त आहियूं बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ज़बरदस्त ईद पई गुज़रे ऐं हमेशह जीअं हिन दफ़े बि KTN सां गॾु ई आहियूं ऐं हे जेकी असांजी फैमिली आहे उन सां ईद गुज़ारणु मोस्ट इम्पोर्टेंट लाइफ जो हिसो आहे अगरि असांखे KTN हिकु बि ईद ट्रांसमिशन में नथी घुराए त ईअं सम्झो असांजा विटामिन्स घटि था थी वञनि मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे हिते ॾिसी ऐं असांजे त शुरू खां ई माशाल्लाह ॾाढी सुठी सलाम दुआ बि आहे त वंस अगेन थैंक यू सो मच तव्हां KTN ते आयो ऐं हिन ईद जे ख़ासि प्रोग्राम में तव्हां असां सां गॾु शिरकत कई वंस अगेन थैंक यू सो मच ऐं हिकिड़ी ॿी बि शहज़ादी अॾां वेठी आहे वालेकुम सलाम उथी बीहण पवंदो छा हा सभ खां पहिरियां KTN जी तरफ़ां ऐं मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम अटेंशन ऐं ईद जूं लखे मुबारकूं हुजनि अस्सलाम वालेकुम या आली मदद नमस्ते सत श्री अकाल पखैर राग ले भली करे आया ऐं ईद जूं लखे मुबारकूं हुजनि ईद उल अज़हा जूं जेके बि ॾिसनि था असां सभिनी खे पंहिंजी दुआउनि में हमेशह यादि रखो इहा मां दुआउनि जी ॾाढी लालच कंदी आहियां ऐं असांजी दुआउनि में सभु सिंध वासी हमेशह हूंदा आहिनि अलाए चयो जल्दी जल्दी थी ॻाल्हायां जल्दी ॻाल्हाइणु घुरिजे ऐं सभु तव्हां कीअं आहियो सदफ़ लास्ट गॾु वेठा हुयासीं उन वक़्तु बिल्कुलु स्लो साबुण लॻी पई हुई हा हीअं हूअं मां थकी पई ईद वारे ॾींहुं न ईअं इहे गिलाऊं न आहिनि कबियूं गिलाऊं ख़तमु कयूं गिला जी ॻाल्हि न उन वक़्तु मां छा पई यार मां इहो थी चवां ज़ुएब खे चऊं बसि तूं हाणे घर वञ असां पाण टई प्रोग्राम करे अचूं था मूंखे कोई पर इशू न ख़ैर आहे उहो वक़्तु बि ॾाढो सुठो गुज़रियो ऐं हाणे बि ऐं तव्हां एतिरा सारा सलाम कीअं यादि कया आहिनि इहो ॿुधायो इहो असल में इहो ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी मदर कंदी हुई सेरनि जो प्रोग्राम पोइ मां पंहिंजी मदर खे काफ़ी फॉलो ऐं कॉपी करण जी कोशिशि कंदी हुअमि छो जो मूंखे प्रोग्राम बि सेम ओड़ो ई मिलियो हो कुझु वक़्त में ऐं 5 साल थी विया आहिनि 6 साल हाणे शुरू थो थिए ताड़ियूं वॼाईंदी माना सेरनि जो प्रोग्राम हुयो न त उनजे करे कुझु मां यादगिरियूं कंदी आहियां या यादि कंदी रहंदी आहियां जीअं त प्यारी नमड़ियुनि खे नानियुनि खे ॾाॾियुनि खे पुफियुनि खे मासियुनि खे सोटनि खे मासातियुनि खे पुफाटियुनि खे मारोटियुनि खे जेके बि प्यारा प्यारा रिश्ता आहिनि सभिनी खे ईद जूं लखे वाधायूं हुजनि सदाईं ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं जेके बि हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे बि लखे अरबे खरबे ईद जी मुबारक हुजनि वधीक टाइम अच्छा उन सां गॾो गॾु मां इहो बि चवंदुसि तव्हांजो प्रोजेक्ट माशाल्लाह सां ऑनर थी चुको आहे उन जूं तव्हांखे लख लख मुबारकूं बापनगर मां चवाईंदुसि तव्हांजी जेका पूरी टीम आहे सभिनि जा तव्हां नाला खणो उन्हनि खे बि मुबारकूं असांजी पूरी टीम हिते मौजूदु आहे मां कंहिंजा नाला वठां सभु मुंहिंजी दिलि जी धड़कन आहिनि अदा मीर हसन आहे ऐं अदा पंहिंजो अदा लखमी साहब आहिनि सभ खां पहिरियां त असांजा जेके लेजेंड आहिनि सभ खां प्यारा आर्टिस्ट असांजा अदा निसार शाह आहिनि अदा निसार शाह ॾे ॻाल्हाइण में बि मुंहिंजा हथ था रखनि सदाईं ख़ुशि हुजनि सलामत हुजनि ऐं अदा ज़फ़र भाउ आहे सभु आहे जंहिंजो माना चइजे मुंहिंजो जंहिंसां परफॉर्म करण जो मौक़ो आहे उहो अब्बास भाई आहिनि ऐं अब्बास भाई तमामु सुठा इंसान आहिनि तमामु प्यारा ऐं सोभर ऐं ॾिसो बि अदा तव्हां सभिनी में छिछराइप न आहे अदा निसार शाह अञा थोरी थोरी छिछराइप करे थो नोटी बॉय अलाह साईं ख़ुशि रखेनि ऐं ॿिया असांजा मुमताज़ भाई आहिनि डायरेक्टर ऐं असांजे जावेद बलोच साहब असांजा डायरेक्टर आहिनि ऐं मोहम्मद हसन जावरी साहब बि जेके राइटर आहिनि हिननि जा छा नालो ॿुधायो मोहम्मद हसन जावरी साहब आहिनि राइटर ऐं असांजी पूरी टीम आहे जेकॾहिं मां कंहिंजो नालो खणणु विसरी थो वञे त मां माज़रत थी चाहियां वरी कन पकड़े माज़रत चाहियां न त वरी हुते सेट ते मूंखे ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलंदियूं सदाईं ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं तव्हां सभिनी जी बि थोराइती आहियां जो तव्हां मूंखे एतिरो घणो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो
बसि सदाईं ख़ुशि हुजो आबाद हुजो खोड़ सातरी दुआऊं खोड़ सातरी दुआऊं खोड़ सातरी दुआऊं तव्हां सभिनी जे लाइ सिंध वासियुनि जे लाइ ऐं असांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो बसि अच्छा ये डायरेक्टर केरु आहिनि पापनगर जा जावेद बलोच साहब ऐं किथे मुमताज़ वेठा आहिनि ख़ास जावेद खेल बलोच साहब। साहब उहे असल में थोरो कम सां ऐं विया आहिनि मुमताज़ ख़ास खेली साहब जन किथे वेठा मुमताज़ भाई अचो मुमताज़ भाई हेॾे अचो हेॾे अचो ओड़े वेंदव ठीकु आहे इन्हनि खे ॾींदासीं अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम मुमताज़ भाई तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो हाणे होस्टिंग लॻे थो मूंखे करणी पवंदी तव्हां ख़ुशि आहियो माइक त वठो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पहिरियां मुर्शिद घोट लतीफ़ जो हिकिड़ो बैत कंवल गुल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश ॿिन्ही संधी ॻाल्हि राज़ कांदी रास तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया अवल त ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे क़ुर्बानी जो ॾींहुं आहे जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि असांजूं अदड़ियूं असांजा भाइर असांजा बुज़ुर्ग सभिनी खे मूं नाचीज़ मुमताज़ ख़ासि जी तरफ़ां ईद जो मुबारकूं हुजनि ऐं इन दुआ सां त अल्लाह साईं हर ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं करे ऐं असांजे मुल्क जे मथां जेके ही जंगियुनि जा कारा ककर हलनि था अल्लाह करे इहे हमेशह लाइ हटी वञनि ऐं हिकिड़ो ख़ुशहाली ऐं अमुन थी वञे ऐं पूरी दुनिया में जीअं फ़लस्तीन में हिकिड़ो ज़ुल्म हले थो पियो अल्लाह करे इहो फ़लस्तीन मां ज़ुल्म ख़तमु थिए ऐं जेको जबर आहे इसराइल करे थो इहो ख़तमु थिए असांजी दुआ आहे ऐं सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त इहा दुआ कनि ॿियो असल में असांजो हींअर सोप थो अचे पापनगर जंहिंमें इलाही सारी असांजी कास्ट आहे जेको आहे सो राइटर असांजो बहितरीनु सिंध जो नाले वारो अदा मोहम्मद हसन जावरी साहिबु आहिनि ऐं हिन में असांजी सिंध में सिंध जी मेगा कास्ट आहे असांजो लेजेंड साईं निसार शाह अदा अब्बास गुल बिलावल खोखर साहब ऐं अब्दुल सत्तार लाड़ उस्ताद गुल मुनीर हाजी लखमीर मीर हसन ज़ुल्फ़कार महर साहब साईं अहमद अली दायो नादर मक्सी ऐं तमामु घणी कास्ट आहे नाला वठंदासीं त इलाही रहिजी वेंदा ऐं फीमेल असांजो हा फीमेल जी ॻाल्हि कयो बाबा हींअर असल में अदी सादिया असांजे हिन ड्रामे में तमामु डिफरेंट कैरेक्टर कयो आहे हिकिड़ी धनार छोकिरी आहे जेका बहिराड़ी में ॿकरियूं चारे थी ऐं उनखे हथियार आहे तव्हां गेटअप ॾिठो हूंदो हिकिड़ो मर्दाने क़िस्म जो गेटअप आहे ऐं डिफरेंट कैरेक्टर आहे पर वीचारी सादिया सां अहिड़ा मसइला हुया जो हिकिड़ो कलेक्शन कोप हुनखे ॾिनी वई बांसुरी ॾिनी वई पाणी जी गुगी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि आहे बहरहाल असां सभिनी खे गुज़ारिश कंदासीं त हीअ ईद जे ॾींहं ते पापनगर हली रहियो आहे इनशाला तव्हां ॾिसंदव ऐं पंहिंजा कमेंट्स ॾींदव वॾी महिरबानी KTN मैनेजमेंट जी ऐं सभिनी तव्हांजी लख लाख मां तक़रीबन काफ़ी आर्टिस्टनि सुञाणिया थी असां सभु पाण हिकिड़ी टीम आहियूं ऐं काफ़ी टाइम सां गॾु कमु कयो आहे काफ़ी अरसे खां ऐं मां जॾहिं स्टार्टिंग में बिल्कुलु न्यू आई हुयसि त मूंखे ख़बर आहे वहीद हिकिड़ो साहब जेको आहे माशाल्लाह कशिश ते असां सां गॾु हूंदा हुया वालेकुम अस्सलाम कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो ख़ुशि आहियो मां बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां सभ खां पहिरियों KTN जी तरफ़ां ऐं असांजे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक तव्हां सभिनी खे ईद मुबारकूं जेके घरनि में असांखे ॾिसनि पिया उनखे मुबारकूं तव्हांखे ईद मुबारकूं मुंहिंजे भाउ पीरी प्यारे मज़हर हुसैन खे ईद मुबारक बिल्कुलु उहो त टेंशन ख़र्ची हिते अॼु ॾींदव तव्हां हिते ख़र्ची सदब असांखे ॾेई वेंदो खान उहो मां 500 तुंहिंजा अलॻि करे रखिया तूं टेंशन न कर चलो ईद मुबारक तव्हांजा खोड़ सारा गीत पींदा हूंदा बिल्कुलु बिल्कुलु नवां गीत खणी आया मां 2 ईद जे हवाले जे हिसाब सां ऐं तमामु दोस्तनि खे पसंदि ईंदा इंशाल्लाह ताला मां सदब खे ज़ोरीअ बड़े सदब को वाक़ई तव्हांजो थैंक यू सो मच इट्स ऑनर टू हैव यू एंड तव्हांजा गीत इलाही आहिनि खान इलाही आहिनि तव्हांजा ॿिया बि वेठा आहिनि सर तव्हांखे ईद कीअं पियो लॻे ईद मुबारक सभ खां पहिरियां सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं सभिनी खे लख लख ईद जूं मुबारकूं हुजनि अॼु वहीद भाउ चयो त जेको सो हो जमालो असां सां गॾिजी हलो असांखे बि काफ़ी टाइम खां वठी ख़्वाहिश हुई त हो जमालो में अची जेको सो शरीक थियूं सो अॼु शरीक थिया आहियूं ऐं सदब जो बि कमु ॾिसूं पिया तमामु सुठो वाज़ो ऐप जो अवांजो ऐं असांजे शहर जा ई नामियारा अदाकार वेठा आहिनि साईं निसार शाह मोहम्मद हसन साईं मूंखे त तमामु घणी ख़ुशी थी आहे हिते अची तव्हांजी वॾी महिरबानी भाउ खैर थैंक यू सर कैसी आप खैरियत से ठीक ठाक आप बताएं ईद की मुबारकें आपको कैसा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है KTN की इसकी मतलब पूरी संगत के साथ मिलके बहुत अच्छा लग रहा है और आप खासकर ये जो होस्टिंग है ज़ुहैब की इतनी एनर्जेटिक है देख के मज़ा आ गया और फिर सदफ़ ने ज्वाइन किया और आपने ज्वाइन किया बहुत अच्छा लगा और माशाल्लाह बड़ा अच्छा और एक गिफ्ट जीतने में ज़्यादा मज़ा आया जी जी मैं बहुत कुछ जीती हूँ ट्रक आ रहा है मेरा बाहर जी जी लोडेड है पूरा अच्छा एक शेर
मेरी तरफ से भी। ईद का दिन है, गले हमको लगा कर मिलिए। अभी ये ऑफर नहीं है, ये ऑफर नहीं है प्लीज़। ईद का दिन है, गले हमको लगा कर मिलिए। रस्म दुनिया भी है, मौका भी है, दस्तूर भी है। आधा वर्सेस। अच्छा चलो ठीक है, थैंक यू सो मच। असां वटि न हिकिड़ो त संजो अचो अदा छा हाल वाला कुझु मां तव्हांजो ॾाढो फैन आहियां, ॾाढो सुठो कमु कंदा आहियो। अदा तव्हांजा पर्सनली छा हाल कुझु हेॾो हुजे कैमरा हीअ बि हेॾो छा हाल वाला ख़ुशि आहियो? यार हीउ ॾाढो बहितरीनु वॾो आर्टिस्ट आहे, तमामु बहितरीनु कमु कंदा आहियो। तव्हांखे ईद जूं वाधायूं हुजनि, तमामु बहितरीनु कमु कंदा आहियो। सभ खां पहिरियां त जेके सिंध में रहनि था या परॾे रहनि था असांजा सिंधी भाइर, उन्हनि खे मूं नाचीज़ बिलाल खोखर जे तरफ़ खां दिलि जे गहराइनि सां ईद मुबारक हुजे। इहा ई उमेदु आहे त अलाह कंदो जेकॾहिं परॾे में बि रहिया आहिनि त अलाह कंदो ख़ुशि हूंदा ऐं तमामु ख़ुशी सां ईद मल्हाईंदा। ऐं इहो मज़हर जो वॾोपण आहे जेको असांजे नंढड़नि आर्टिस्टनि खे बि एॾो मान बख़्शे ऐं चए थो तव्हां मुंहिंजी पसंदि जा एक्टर आहियो ऐं इहा अव्हांजी महिरबानी आहे, है न। ऐं इहे सिंध जा सितारा वेठा आहिनि साईं निसार शाह आहे, भाउ अब्बास गुल आहे ऐं मोस्ट मूंखे वॾी ख़ुशी थी आहे ऐं भाउ मुनीर पठान असांजो तमामु सीनियर आर्टिस्ट आहे ऐं हिक ई शहर जा आहियूं ऐं इहा बि मूंखे ख़ुशी आहे त मुनीर पठान साहिबु असांजे शहर जो आहे ऐं इहा शिकायत ज़रूरु कंदुसि। बॉर्डर वारा मूंखे चवंदा आहिनि त भाउ मुनीर नथो अचे ऐं मां हिन होजमाले जे प्लेटफॉर्म ते भाउ मुनीर खे गुज़ारिश कंदुसि बाबा बॉर्डर खे न विसारियो, चकर हणो। महिरबानी कुर्ब लख एहसान। थैंक यू सो मच बिलाल, थैंक यू सर। तव्हां छा चवणु चाहींदो अॼु तव्हांखे मुबारक हुजे? मूं टाइम घटि आहे छा त अॻु में ज़ोएब मूंखे बार बार चए थो। अस्सलाम वालेकुम, सभिनी दोस्तनि खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। काफ़ी दोस्त आहिनि ऐं असांजी टीम जो सभु हिसो आहिनि, हीअ असांजी फैमिली आहे। हो जमालो हमेशह इंशाअल्लाह आबाद। ऐं ड्रामे मुतलिक़ इहो पापनगर जेको आनियर उनखे लिखण जो मौक़ो मिलियो, अलाह कंदो सभिनि दोस्तनि खे पसंदि ईंदो ऐं तव्हां ड्रामे खे ॾिसंदो, तव्हांजा कमेंट्स असांजो हौसलो वधाईंदा। मां हिकु भेरो ॿीहर सिंध खां ॿाहिरि जेके बि दोस्त रहनि था सभिनि खे ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। थैंक यू थैंक यू सो मच। मां तव्हांखे इंतज़ारु करिणो पियो ऐं ज़ोएब सोरी ऐं सदफ़ खां टाइम वरितो। थैंक यू सो मच। सदफ़ तव्हां वञणु चाहियो था या वियणु? श्योर, ठीकु आहे। अच्छा सदफ़ थोरो गानो ॿुधाए पोइ निकिरी वञनि, थोरो गुनगुनाए थोरो। हेॾे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हे जेके बि आर्टिस्ट एक्टर मॉडल थिया सभई जेके होस्ट थियूं सभु सिंगर थियूं, हिकिड़ी मां बचियल आहियां पर हिननि खे इहो बर्दाश्त नथो थिए मां पीउ ते हाणे गाना चवंदा। सभु हथ ॿधायो, असां होस्ट में ई भलायूं, हिकिड़ो ई पंहिंजो माण्हू लाइफ ऑफ एम खणी हले त ख़ाली होस्ट में ई मां ठीकु आहियां। बिल्कुलु बिल्कुलु सुठा पिया लॻो, ड्रेस बि ॾाढी सुठी। भाई ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं तव्हांखे, तव्हांजी पूरी फैमिली खे ऐं इट्स ऑनर। ऐं मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि सदफ़ लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। सदफ़ वञणु चाहे थी, सो थैंक यू सो मच। लेट्स हैव अ बिग हैंड फॉर सदफ़। खोड़ सारियूं ताड़ियूं सदफ़। खोड़ सारियूं ताड़ियूं सदफ़ लाइ। Thank you very much सदफ़ for coming in, joining us। त सदफ़ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। मज़र हाणे असां पंहिंजी गेम्स जी तरफ़ वापसि ईंदासीं। थोड़ी मुंहिंजी लेवल वधाईंदा, माइक जी थोड़ी लेवल वधाईंदा त असां कंटिन्यू कयूं पंहिंजे सेगमेंट्स खे। त हाणे असां पंहिंजे भाउरनि जे लाइ सेगमेंट कंदासीं ऐं इहो उहो ई सेगमेंट आहे जेको असांजे भेणुनि खे ॾियो हुयो, नेल्सन जो वज़न। त मां चाहींदुसि मुंहिंजा वॉलंटियर्स जल्दी अचनि जल्दी सां अची करे त गेम जो सेट लॻाए छॾनि। मज़र जेसि ताईं गेम जो सेट लॻे तेसि ताईं थोरी पाण बि कचहरी कयूं। पंहिंजी कचहरी पर हेॾे ॿिया खोड़ सारा वेठा ॿ मिंट जंहिंसां न कई आहे हुन सां हली करे कंदासीं। आयत वेठी आहे, आयत वेठी आहे। निंड कई आहे सभा लोलो छो? निंड पूरी न आहे। निंड पूरी न आहे छो? अलाए छो इहो तव्हांजे शो में अची मूंसां थींदो आहे। मुंहिंजे शो में या ज़ोएब जे शो? न जेसिताईं मां हुयुसि तेसिताईं तव्हां जेको एंजॉय पिया कयो। न पे आयो बिल्कुलु। ही ईंदा आहिनि त पोइ अलाए छो मूंखे निंड ईंदी आहे। ऐं शुक्र आहे जो असां तव्हांखे नज़र आयासीं, महिरबानी तव्हांजी। हा छांजे कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ख़ैर मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक। कीअं आहियो? ॾाढो सुठो थो लॻे माशाल्लाह। जी जी सुठो आहे पक। न सुठो आहे, स्मार्ट आहे, ॾाढो सुठो। हा एक्सरसाइज कंदो हूंदो। अच्छा मज़र अकरम शेख साहब जिन वेठा आहिनि, मां चाहींदुसि सर मुंहिंजो हमेशह कर मां एॾो थींदो अचां। तव्हां गानो गाईंदव न? गाए छॾ त वेठा हुजो। और असां गॾो गॾु अब्दुल्ला मल्हा साहब जिन बि वेठा आहिनि। अब्दुल्ला साहब जी मूंखे यादि आहे, अज़हर साहब जी उहा मूंखे यादि आहे। जी तव्हां ॿुधायो, शॉर्ट ॿुधायो। ईद मुबारक, ईद लाइ शॉर्ट। जी मां
मां सभिनी खे पंहिंजी तरफ़ां ईद मुबारक कैटिन खे ऐं असांजे अदाकार जेके वेठा आहिनि सभिनी खे असांजे किहराइण सां ईद मुबारक। ॾाढी ख़ुशी थी आहे जेको हिन वक़्तु सभु गॾु आहियूं ईद जे ॾींहुं। मुंहिंजी तरफ़ां सभिनी खे ईद मुबारक। सर अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम सलाम सर, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सभिनी सिंध वारनि खे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तरफ़ां सभिनी खे ईद मुबारकूं ऐं जिथे बि हुजनि ख़ुशि हुजनि ऐं आबाद हुजनि। थैंक यू सर। मुनीर साहब गॾु आयो, सो इट्स ऑनर टू हैव यू हेयर सर। कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं। तव्हांखे छा चवणु चाहींदो? मां अॻ में काफ़ी कुझु चई चुको आहियां ज़ोहेब भाई खे। वरी बि तव्हांजे मोहबत सभिनी सां रखो, नफ़रत कंहिंसां बि रखियो। इहो ई बसि मैसेज आहे। थैंक यू वेरी मच। रेडी आहियो सेठ? तव्हां टाइम लॻंदो? ठीकु आहे, रेडी। खलील साहब ॿ लफ़्ज़ तव्हांजो खलील साहब जी छा ॻाल्हि कजे सर ईद जे हवाले खां? तव्हांखां बकरे वारो सवाल नथो कयां मां। तमामु घणी महिरबानी। सभ खां पहिरें त मां KTN खे मुबारकबाद थो ॾियां त हेॾो बहितरीनु शो तव्हां अरेंज कयो आहे। ऐं मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त मां पहिरियों दफ़ो हो जमालो में आयो आहियां ऐं मां हिते पंहिंजे नाज़रीन खे दोस्तनि खे इहो ॿुधाईंदुसि मूंखे फ़ख़्रु आहे KTN ते। असां चवंदा आहियूं त दुनिया जो पहिरियों सिंधी चैनल, ऐं हिन दुनिया जे पहिरें सिंधी चैनल जंहिंमें जेको प्रोमो हो उहो मुंहिंजी आवाज़ में हो, पहिरियों प्रोमो। बिल्कुलु, मां बि इहो चवणु चाहियो। ऐं उहो हुयो त KTN जिते सिंध गॾिजे थी। बिल्कुलु यादि हूंदो तव्हांखे। हिकिड़ो ॿियो जेको मुंहिंजे लाइ यादगार, मां सम्झां थो मुंहिंजी सॼी उमिरि मूंखे यादि रहंदो तव्हांखे, त KTN उहो चैनल आहे जंहिं सिंधीअ में क़ुरान पाक जो तर्जुमो पहिरियों दफ़ो नशर कयो ऐं मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे मुंहिंजी आवाज़ में इहो अॼु ताईं नशर थिए थो। सो रही ॻाल्हि ईद जी, सो ईद त हाणे ज़ाहिर असां शो में आहियूं ऐं सभु कुझु खाई पी आया आहियूं, पर हक़ीक़त आहे ईद ॻोठ जी हूंदी आहे। ऐं ईद में भली ॿाकरी ईद आहे, पर ईद में जेसिताईं सयूं न हुजनि त भली केॾो बकर खाइजे। सो मुंहिंजो मैसेज इहो आहे त ईद जो ॾींहुं आहे, उन में तव्हां ख़ुशियूं मल्हायो ऐं ख़ुशियुनि में पंहिंजे पाड़ेसरनि खे, पंहिंजे ग़रीबनि खे ऐं यतीमनि खे न विसारियो, उन्हनि जो ज़रूरु ख्यालु रखो। इहो नंढो मैसेज मिली। अच्छा मज़र ही जेको आहे त सेटिंग थी चुकी आहे। मां चवां थो त हिकु दफ़ो अकरम शेख साहब जिन थी चो त पोइ अकरम साहब तव्हां पर हेॾां अचो सर। अकरम साहब तव्हां हेॾां अचो। अकरम साहब जो साइज़ थोरो माना ई थोरो माशाल्लाह थोरो सभु ॾियणो पवंदो। तो ज़ोरदार ताड़ियूं अकरम साहब लाइ। अच्छा गेम लाइ सभु हितां घुराईंदो माण्हू? हा गेम लाइ घुराई था तव्हां जेसि ताईं। अकरम साहब अस्सलाम वालेकुम। सर अकरम साहब सभ खां पहिरीं त मां जेके बि सिंध में, सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि पूरी दुनिया में जेके बि सिंधी रहनि था उन सभिनी खे ईद उल अज़हा जूं लख लख वाधायूं ॾींदुसि। ईद जो ॾींहुं ऐं जमालो अॼु एॾो मज़ो अची वियो, यकीन कयो। मां त ज़ोहेब प्रोग्राम सुठा कंदो आहे, पर ईद जो प्रोग्राम जेको भलो करे पियो न, असांजो उथण ते दिलि ई कोन पियो। मां चयो यार निकिरां थो 11 थी विया आहिनि। तव्हांखे सेगमेंट्स बि खेॾणा आहिनि अञा। बहरहाल सभिनी खे जेके दोस्त आहिनि, असांजा बिलावल खोखर आयो आहे, साईं निसार शाह आयो आहे, अब्बास गुल आयो आहे, मीर साहब आयो आहे। तमामु असांजा प्यारा प्यारा दोस्त कराची में आया आहिनि ऐं उन्हनि सां मुलाक़ात थी, ॾाढी ख़ुशी थी। हेॾो इलाही ॾींहंनि खां पोइ मुनीर पठाण सां मुलाक़ात थी, साईं खलील चन्ना साहब सां मुलाक़ात, इलाही ॾींहं थिया आहिनि ऐं सभई प्यारा प्यारा दोस्त आहिनि। अब्दुल्ला मवाली आयो आहे, इन सां अलाए केतिरा साल थिया आहिनि, अॼु मिलिया आहियूं। अल्लाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे ऐं मां सभिनी लाइ दुआ घुरां। महिरबानी सभिनी। थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच सर। त मज़र हाणे अची वेंदासीं पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ देरि न कंदे। ऐं हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उहो आहे नेल्सन पेंट जे ताउन सां रंग ज़िंदगी का। ऐं ही सेगमेंट असां खेॾंदासीं पंहिंजे भाउरनि सां गॾु। रंग ज़िंदगी का नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। ये आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट के मिकदार से ज्यादा पेंट कर सकते हैं। हाणे हिकिड़ो कमु कंदासीं, पहिरियों पार्टिसिपेंट्स खे घुराईंदासीं, पोइ हुननि खे ॿुधाईंदासीं हाउ दे हैव टू प्ले दिस गेम। असांखे 6 पार्टिसिपेंट सिलेक्ट करणा आहिनि भाउर। हिकिड़ो कमु कंदासीं, तव्हां हिन साइड वञो, 3 पार्टिसिपेंट सिलेक्ट कयो ऐं 3 पार्टिसिपेंट्स मां सिलेक्ट कंदुमि। ऐं हिन गेम में हिननि खे मिलंदो डिनर सेट। डिनर सेट मिलंदो। केरु अचणु चाहींदो? तव्हां मां केरु अचणु चाहींदो? लेट्स रहमान बि वेठो आहे हिते। रहमान अचणु चाहींदो? अच्छा ज़ोहेब
जी फीमेल हुजे या मेल हुजे जेको न मेल जस्ट मेल फीमेल जो थी चुको आहे अच्छा जस्ट फीमेल जो थी चुको आहे मेल खे सिलेक्ट करणो आहे अच्छा के अचो 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 ॿियो केरु आहे जेको अचण थो चाहे उहो हथ मथे करे हिन असांजा आर्टिस्ट ई आहिनि सभे लास्ट हिकु ॿ टे चार लास्ट ठीक है 6 थी विया 6 पार्टिसिपेंट्स थी विया ठीक है त 6 पार्टिसिपेंट्स के असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे इन सेगमेंट जे लाइ जेको आहे नेल्सन जो वज़न तव्हांखे ॿुधायां ॿीहर या अंडरस्टूड छो जो ऑलरेडी असांजूं फीमेल्स खेॾी चुकियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे छा करिणो आहे हिन दॿनि में अलॻि अलॻि असां वज़न रखी छॾियो आहे 1 किलो 2 किलो 3 किलो 4 किलो ऐं 5 किलो तव्हांखे उन्हनि जी तरतीब ॾियणी आहे ठीकु आहे वध में वध 1 मिनट जो टाइम हूंदो ऐं घटि में घटि टाइम में जंहिं बि पार्टिसिपेंट जंहिं बि भाउ सीक्वेंस ठाहे छॾियो विल बी द विनर उन सां गॾु डिनर सेट वेंदो मज़र स्टार्ट कयूं हिननि खे दे ऑलरेडी नो हाउ टू प्ले आई डोंट नो हाउ टू प्ले बट हिन खां पहिरां फीमेल जो इहो ई सेगमेंट थी चुको आहे अच्छा सही ठीकु आहे हिननि खे तरतीब ॾियणी आहे वज़न जी माना 1 2 3 4 5 बिल्कुलु हितां 1 हिते 2 हिते 3 हिते 4 हिते 5 हिन तरीक़े सां हिननि खे सीक्वेंस ॾियणो आहे दॿा खणी चेक करे ठीकु आहे अच्छा दॿा खणी चेक करे ठीकु आहे हिननि दॿनि खे हेॾे होॾे कंदा ई पाणी ठीकु आहे sure, वेरी वेल ठीकु आहे स्टार्ट कंदासीं तव्हां ॿुधायो कंहिंखां स्टार्ट कयो सिलेक्ट तव्हां कंदो स्टार्ट तव्हां अचो तव्हां अचो ठीकु आहे अचो मुंहिंजी टीम रेडी आहे टाइम ते सर रेड टीम पंहिंजी आहे टाइम काउंट कंदा ठीकु आहे टाइम आहे न हा सर हिकिड़ो मिनट समझी विया तव्हां गेम खे ओके स्टार्ट कयूं सर 1 2 3 गो स्टॉप जी हाणे सीक्वेंस ख़बर पवंदी कीअं मां ॿुधायां थो तव्हांखे 24 सेकंड्स में हिननि सीक्वेंस ॾिनो आहे घणनि में 24 सेकंड्स में हिननि तरतीब ॾिनी आहे ऐं ॾिसणो इहो आहे त इहा तरतीब सही आहे या सही न आहे सभ खां पहिरियां हेॾे अची वेंदासीं ऐं मज़र तव्हां हेॾां अचो हिन में हुजणु घुर्जे 1 किलो ठीकु आहे हितां अचो तव्हांखे कैमरा में बि नज़र अचे ॾिसजो तव्हां 1 किलो आहे या न आहे नेल्सन पेंट जे हिन दॿे में तव्हांखे छा थो लॻे यार चाचे जी उमिरि त वॾी आहे तजुर्बो हुजणु घुर्जे ओके जी लेट्स सी हिन में 1 किलो आहे या न आहे ऐं नेल्सन पेंट जो फर्स्ट बॉक्स आहे एंड योर वे वेरी गुड सर 1 kg नेल्सन पेंट जे सेकंड बॉक्स जी तरफ़ ईंदासीं तव्हांखे छा थो लॻे हिन में 2 किलो हूंदो या न हूंदो आहे अच्छा हिननि खां पुछूं 2 किलो हूंदो या न हूंदो आहे ओके लेट्स सी हिन में 2 किलो आहे या न आहे एंड योर वे माय गॉड यार वेरी गुड नेल्सन पेंट जो थर्ड बॉक्स आहे ऐं हिन में हुजणु घुर्जे 3 किलो आहे अगरि आहे त आवाज़ अचणु घुर्जे आहे ओके जी ऑडियंस चवे थी आहे सो लेट्स सी 3 किलो आहे या न आहे 3 किलो वेरी गुड नेल्सन पेंट जो चौथों बॉक्स आहे अगर हिन में 4 किलो हूंदो त डेफिनेटली हिन में 5 किलो हूंदो सो लेट्स सी 4 किलो हिन में आहे या न आहे फ़क़त 24 सेकंड्स में ओह माय गॉड दैट्स ओनली 24 सेकंड्स ठीक है ओके जी एंड या वे ओह माय गॉड चाचा ताके अच्छा बाकी सभिनि खे टफ टाइम ॾेई छॾियो मज़र माना हाणे ॿिया पार्टिसिपेंट खेॾंदा पर 24 सेकंड खां घटि टाइम में उन्हनि खे तरतीब ॾियणी आहे ठीकु आहे ओके जी वेरी टफ टाइम वेरी गुड यार चाचा मुबारक सही सिलेक्शन कई हां हिकिड़ो ई धक ऑल द वे फ्रॉम सांगड़ हां ऑल द वे बिल्कुल सांगड़ खां आया आहिनि असांजा स्पेशल गेस्ट तव्हांखे बि भली कार चवंदासीं पंहिंजी दिलि जी गहराइनि सां चने जी फेस पंहिंजो सिधो करे छॾींदा हाणे तव्हां फेस सिधो कंदा मज़र
मज़र सिलेक्ट कयो पंहिंजी मर्ज़ी सां केरु ईंदो खेॾण हाणे जेको सर तव्हांजी केरु रमान तव्हां ईंदो रमान वॾो आर्टिस्ट आहे नौजवाननि जो सुपर स्टार आहे बिल्कुलु 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 नो डाउट अचो रहमान अगरि 24 सेकंड खां वधीक टाइम लॻो 25 सेकंड बि लॻा असां खोले कोन्हे ॾिसंदासीं दॿा ओके कोशिश करणु घुरिजे ओके जी ऑल राइट ऑल द बेस्ट तव्हांखे चवंदासीं नेल्सन पेंट्स 1 2 3 एंड यू गो stop हिन हाराए छॾियो हिन हार मने जी टाइम 25 सेकंड्स लॻाए छॾिया इन जो मतिलबु असां ही बॉक्सेस खोले करे कोन ॾिसंदासीं थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग रहमान थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था ऐं बाक़ी चार असां सां भाउर असांजा छो तमामु घणो टफ टाइम आहे मज़र इट्स रियली टफ टाइम तव्हां पंहिंजो फेस टर्न करे सघो था मज़र सिलेक्ट कयो हाणे कंहिंखे घुरायूं असां तव्हां जो सर तव्हां को हथ मथे कया ॾिसूं 22 में कमु कयो ॾिसो 23 सेकंड में तव्हांखे सीक्वेंस ठाहिणो आहे खटण जे लाइ ठीकु आहे अगरि 25 लॻा त खोले कोन ॾिसंदासीं जे स्टार्ट सर 1 2 3 गो Stop. 23 seconds. 23 seconds में हिननि ही तरतीब ॾिनी आहे ॾिसंदासीं ही तरतीब सही आहे या न आहे तव्हांखे छा थो लॻे सही हूंदी 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 थी सघे थो अच्छा मज़े तव्हां अची वञो हिन साइड खां हाणे तव्हां ओपन कंदो ठीकु आहे सभ खां पहिरियां बॉक्स नंबर 1 आहे ऐं हिन में हुजणु घुरिजे 1 किलो एंड योर वे 1 kg जबरदस्त जी त जल्दी जल्दी ईंदासीं हिन में हुजणु घुरिजे 2 किलो एंड 2 किलो सही ॿुधाए वयो आहे कमु चाचा वयो तव्हां हिन में हुजणु घुरिजे घणो हूंदो हूंदो अगर आए तो तव्हांजो आवाज़ अचणु घुरिजे आए 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 तव्हांखे छा थो लॻे हूंदो आए 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 ओके जी अनिया वी 3 kg अगर हिन में 4 हूंदो त हिन में डेफिनेटली 5 हूंदो मदर व्हाट डू यू थिंक आई एम थिंकिंग हूंदो भाऊ सांगण वारो मां कोशिश ॾाढी कई छा कया ओके खोलियो ओपन कयूं ओपन अनिया वे 4 किलो ऐं ही 5 किलो साईं अहिड़ी ज़िंदगी लॻियो ताराज़ी हलाई आहे तव्हां सॼी ज़िंदगी साईं वट खाया पर हुन सां गॾु मैकडोनल्ड्स जी डील वेंदी मैकडोनल्ड्स जी डील हिननि सां गॾु वेंदी मैकडोनल्ड्स जी डील खणी ईंदा जल्दी सां हुननि सां वेंदी यार ये वॾो बहितरीन क़िस्म में मुकाबलो थी रहियो हाँ फराज ही ठाए करे इसको कैसे उठाएंगे अब ओके ठीक है फराज वो भी रूम से लेके आएगा मैकडोनल्ड की डील्स ठीक है मज़र सेलेक्ट करो सर जे केर अचणु चाहींदो तव्हां अचो अचो मला साहब अचो तव्हां मला साहब अचो अच्छा 22 सेकंड में हाणे तव्हांखे तरतीब ॾियणी आहे 22 सेकंड्स में ठीक है स्टार्ट कयूं जी मज़र 1 2 3 गो फराज ॾई ईंदा
स्टॉप जी जी ता 22 सेकंड्स तबाह दे 22 सेकंड्स ॾिसंदासीं 22 सेकंड में हिननि सही तरतीब ॾिनी आहे या न ॾिनी आहे छा थो लॻे नादिया चवे थी न केर थो चवे हा ओके छा था चवनि कोई चवे तो न कोई चवे तो हा हिन वक्त ताईं इहा टीम ॿई मुंहिंजूं आहिनि ॿई कंटेस्टेंट मुंहिंजा ई आहिनि जेके भाग लेके आहिनि अच्छा यस सही है लेट्स लेट द टाइम डिसाइड ओके श्योर अची वञो अचो मज़र अचो सभ खां पहिरियां बॉक्स नंबर 1 आहे हिन में हुजनि घुर्जे 1 किलो नेल्सन पेंट रंग जिंदगी का एंड योर वे 1 kg हिन में हुजनि घुर्जे 2 किलो एंड योर वे 3 किलो मला साहब हलो हाणे थैंक यू वेरी मच थैंक यू सो मच मला साहब ये तव्हां सां डील तव्हां सां मैकडॉनल्ड्स जी मील तव्हां सां गॾु वेंदी आहे I'm loving it मैकडॉनल्ड्स बाक़ी बचा असां सां 2 पार्टिसिपेंट्स ॾिसूं था त हिननि मां कोई हिकिड़ो अहिड़ो आहे जेको वाकई में 22 सेकंड्स में तरतीब ॾे थो या नेल्सन पेंट रंग जिंदगी का त मज़र हाणे कंहिंखे सिलेक्ट कंदा तव्हां हेॾां फेस कंदा केरु अचणु चाहींदो चाचा अवां अचणु चाहींदो चाचा चाचा ईंदा तव्हां श्योर जी वॾो आहे ओके जी ठीकु आहे त 22 सेकंड में तव्हांखे तरतीब ॾियणी आहे स्टार्ट कंदासीं नेल्सन पेंट 1 2 3 एंड गो स्टॉप जी चाचा चाचा ओ चाचा मूंखे लॻे नथो आउं ॾाढी कोशिशि कई तव्हां खटी वञो मूंखे लॻे कोन थो 24 सेकंड्स त हिननि जेको आहे त 23 सेकंड्स में सीक्वेंस आयो तव्हांखे 24 सेकंड्स लॻा थैंक यू वेरी मच तव्हां सां बि मैकडॉनल्ड्स जी जेको आहे त मील वेंदी आई एम लविंग इट मैकडॉनल्ड्स चने जी लास्ट पार्टिसिपेंट लास्ट भाउ लास्ट सिंध जो सितारो सां गॾु आहे हिन जो मतिलबु हुनखे घटि में घटि 22 सेकंड्स में ई तरतीब ॾियणी आहे ही डिनर सेट खटण जे लाइ जेको आहे नेल्सन पेंट जे ताउन सां ओके जी त थी वियो अधु कंदो डील था कयो थी वियो डन डनाडन डन अचो 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 फक़त 22 सेकंड्स अचो 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 अॻियां अचो न अॻियां अचो ओके जी मज़र 3 गो लगे तो साईं खटी हो आए वाइब तो अचे ही दिस ॿुधाईंदा घणा सेकंड थिया टोटल 17 सेकंड्स 17 सेकंड्स अच्छा ओनली 17 अच्छा ज़ोएब हाँ मूंखे हाँ हिकिड़ी फीलिंग अचे थी हाँ दिस मैन ही खटी वेंदो मूंखे फीलिंग अचे थी वाइब मज़र खे या फीलिंग अचे थी हा तव्हांखे फीलिंग छा थी अचे न नो मां नादिया नो चई छॾियो न अल्लाह ख़ैर करे हाणे खटी वेंदो हेॾा पुछो मज़र हिन खे छा थो लॻे 17 वारो ओके अचो मज़र अचो हाँ अचो ओके सभ खां पहिरियां बॉक्स नंबर 1 आहे एनिया अचो अचो एनिया वे 1 kg सेकंड ते ईंदासीं जल्दी जल्दी खोलींदासीं एंड 2 किलो वाह भाई टियों आहे एंड योर वे 3 किलो अच्छा बाकी बचा 2 बॉक्सेस अगर हिन में 4 हुयो हाँ हिकिड़ो मिनट ताड़ियूं वॼायो ज़ोरदार ताड़ियूं फील ते तव्हां आया हुए थे
ओके अच्छा हे थोड़ा चुप चुप बैठा है ना सर मानी यानी न खा दिया मानी जो इंतजाम आहे बिरयानी फर्स्ट क्लास मज़ेदार क़िस्म जी बिरयानी आयत तो चांवर था न घुटे जो वेट लूज़ करणु घुरिजे बिरयानी अचे थी सो ठीक है अच्छा मज़हर जी सर। असां चाहींदासीं अब्दुल्ला मल्हा साहब जे नचन ये दबा खोले अब्दुल्ला मल्हा साहब अचो तव्हां सर तव्हां कॉमेडी भी स्टंट भी कराइणो आहे पर थोरो खिल बि हुजे न सर सभा थका पिया लॻे थो मानी अचे थी खोड़ सारे उन्हनि जे लाइ तारीफ़ तारीफ़ अब्दुल्ला मल्हा साहब अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सर हाणे ही जेकॾहिं हे 4 हूंदा 4 kg हूंदो त भाऊ डिनर सेट खटी वेंदो न त भाऊ तव्हां पहिरियों हिनखे खोलियो जे 5 आहिनि त ऑटोमेटिक 4 हूंदा बिल्कुल 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 सदाई सिधो हा हाँ तव्हां जी मर्ज़ी आहे तव्हां हे ना खोलियो छा हे ना खोलियो 5 खे खोलींदो हा ठीकु आहे ठीकु आहे अंदाज़ो आहे न 5 हूंदो तव्हांखे छा थो लॻे मूंखे लॻे मां 5 आहे मूंखे लॻे थो खटी वेंदो तव्हांखे छा थो लॻे महिनत भाऊ जी भली आहे वधीक अलाह बहितर कंदो अलाह बहितर कंदो चले जी खोले ॾिसंदासीं हाणे 5 किलो ऐं 4 किलो अचो 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 लख लख मुबारकूं तव्हांखे हिकिड़ो भंगड़ो मज़हर भंगड़ो 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 ओके जी मैकडॉनल्ड्स की मील भी निरन सागर इनको जल्दी से दीजिएगा डिनर मैकडॉनल्ड्स सेट हे तव्हांजो सर डिनर सेट हितां 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 बीहो सर तव्हांखे मुबारक हुजे ईद ते घर खणी वञो भाॼे खे ॾियो नमन थावान में मानी खाओ बिल्कुलु ईअं थींदो घर खणी ईंदासीं ऐं ॿार सभु हिन में इनशाला गोश्त बि खाईंदा सयूं बि खाईंदा सभिनी खे दुआऊं बि कंदा सो अदिला ज़ोरदार ताड़ियूं थी वञे और सारी थैंक यू वेरी मच तव्हांखे लख लख मुबारकूं अच्छा तव्हांखे त ईअं आसानी सां वापसि वञणु कोन ॾींदासीं असां अचो 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 अब्दुल्ला मल्हा परफॉर्म कंदो असांखे कुझु थोरो स्किट ईद जे हवाले खां थोरो जेके पेश थी वेंदो अच्छा मां चाहींदुसि असांजा जेकी सभ खां पहिरियां त हे पेतियूं साइड ते कयो हलियो ओके छो त एतिरियूं पेतियूं आहिनि जो असांजे कद जेतिरा हिन मंदरु अची वेंदा ख़ौफ़ त आहे न पंचायत ते इंसान सभु कुझु सही थो वञे डुकी डोड़ी आख़िर डही थो वञे वफ़ादार दिलि तां लहे ई नथो दगाबाज़ दिलि तां लही थो वञे ख़ुदा जी ख़ुदाईअ में दादन को कंहिंसां ठही थो वञे इन सां गॾो गॾु ही ईद जो मौक़ो आहे हिन ख़ुशीअ में सिंध पाकिस्तान दुनिया जे कुंड कुड़छ में जेको माण्हू सिंधी ॻाल्हाए थो सिंधी सम्झे थो उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं खैर मुबारकूं खैर मुबारकूं पर मसइलो आहे त ईद ख़ुशियुनि जो त्योहार आहे ख़ुशीअ में माण्हू रंग बिरंगी कपिड़ा पाईंदो आहे असांजा ॿई होस्ट कारा वॻा पाया आहिनि अलाए कहिड़ी शइ लॻल आहे हिननि खे माना ही कलाम तव्हां ते ठहियल आहे ही कारो वॻो यारो मूंखे इश्क पारायो आहे ऐं ॿियो वरी हिकिड़ो कलाम आहे कारो वॻो लहे ई नथो कंहिंखे लाहिणे ॾियो त लाहे वठो न छो न लहंदो चंबड़ियो पियो आहे छा बहरहाल मां त चवां थो जॾहिं बि अहिड़ो प्रोग्राम कयो तव्हां होस्ट घटि में घटि कलरफुल कपिड़ा पायो त बहितर आहे इहो मथियो मिड़ई मखु ॾिनो अथईसि कलरफुल हा पर हाणे हिते काफ़ी ॿियनि दोस्तनि खे बि कारा कपिड़ा अच्छा अच्छा तव्हांजो मुड़ुसु माण्हू जेको ड्रामो आहे उहो बि हली रहियो आहे सक्सेसफुली मां चाहींदुमि जेका तव्हां सां गॾु आहे न मुड़ुसु माण्हूअ में मुड़ुसु माई असां हुनखे बि सॾु कयो हिते त नादिया अची वञो तव्हां बि अची वञो ड्रामे जो नालो मुड़ुसु माण्हू आहे बाक़ी घर में को बि मुड़ुसु माण्हू कोन्हे हाणे ॻाल्हायो हिन जे साम्हूं तव्हां हाणे साईं कुकड़ ते पाणी पची वियो हिते छा ॻाल्हायूं
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हूअं त ख़ुशि आहियो न? हीअं बि ख़ुशि आहियां। बकरा ईद आहे, हिन ईद ते हर माण्हू चाहींदो आहे त मां बि क़ुर्बानी कयां। तो छा सोचियो आहे? मां पंहिंजे मुड़ुस खे ई क़ुर्बान कंदमि। ॾियो मोहबा। जॾहिं घर में ढोर हुजे त ॿाहिरों वठण जी ज़रूरत कहिड़ी आहे? हाणे वेठल दोस्तनि सभिनी खे गुज़ारिश आहे त वज़न वारो ढोर कहिड़ो आहे? वज़न खे छॾियो, वरी छा चइबो आहे, वञूं सिंगार ते त पोइ मूंखे ई कोन्दा। बहरहाल अलाह बचाएव। मथी ईद लाइ तव्हांखे रखूं था, हिन ईद ते असां ई क़ुर्बान था थियूं। त मां चाहींदुसि जेको आहे त हिकिड़ो दफ़ो नादिया मुड़ुसु माण्हू जो को बि डायलॉग असांखे ख़बर पवे त वाक़ई उहो मुड़ुसु माण्हू जो कैरेक्टर असांजे साम्हूं बीठो आहे। डायलॉग त असांजा कोई बि हिते कुझु बि तव्हांजे माइंड में अचे थो। डायलॉग इहो ई आहे, जॾहिं ॿार बि मिलण ईंदा आहिनि त चवंदा आहिनि त आप ई असांखे ज़ोर सां चई ॾेखार आशिक़। जी माशूक जी। हा साईं, दाबो त हर मर्द ते औरत जो आहे। असांजो जो ड्रामो ई अहिड़ो ठहियल आहे। तव्हां सां थिए थी ड्रामे में, पर घर में बि थींदी आहे ईंदा अकू अकू कुझु ॻाल्हियूं लिकाए बियूं आहिनि, सभु न आहिनि खोलबियूं। ड्रामो असां ॾेखारींदा आहियूं, अकासी आहे, थी सघे थो असां सां बि थींदी हुजे। वरी हिकिड़ो मां न आहियां, घणा कयाड़ी खणंदा हूंदा, को मञे या न मञे या अलॻि ॻाल्हि आहे। ओके जी, थैंक यू वेरी मच। ऐं तव्हांजो ड्रामो ॾाढो ज़बरदस्त हली रहियो आहे। असां सां गॾु जेकी आहे शिकारपुर खां आयल टीम हड़ई हिकु जहिड़ा ड्रामो, उन जा डायरेक्टर ज़फ़र खोखर बि हिते मौजूदु आहिनि ऐं ॿी समूरी टीम बि हिते मौजूदु आहे। उन में बि मां हिकिड़ो ज़बरदस्त कैरेक्टर प्ले करे रही आहियां, त मां उन टीम खे बि छा चइबो आहे वेलकम चवां थी ऐं सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। ज़फ़र खोखर। असां बिल्कुलु तव्हांखे ईद मुबारक हुजनि। तव्हां ड्रामो पे अचे। वॾी महिरबानी। मुंहिंजो ड्रामो तक़रीबन 65 एपिसोड हली चुको आहे, हड़े हिकु जहिड़ा, ऐं माशाल्लाह तमामु सुठे तरीक़े सां हले पियो। मुंहिंजी टीम बि मूंसां गॾु आहे, नायला बाबू आहिनि ऐं आबदा गुल आहिनि, ॿिया दोस्त बि काफ़ी सारा वेठा आहिनि। सो असां पंहिंजे महबूब चैनल KTN जे सॾ ते सदाईं जीअं ईअं सम्झो त पहिरें उघाड़े अची महबूब जे अंगण ते हाज़ुर थिया आहियूं। मुंहिंजे तरफ़ां हिते जेके हाल में वेठल मुंहिंजा मोज़ीन आहिनि, अदाकार आहिनि, अदाकाराऊं आहिनि, ॿिया दोस्त आहिनि ऐं सिंधवासी, सभिनि खे खोड़ सारी ईद जूं मुबारक। अस्सलाम वालेकुम। छा नालो? कीअं पियो लॻे? KTN जे पहिरें ई शो में आया आहियो तव्हां? अच्छा मज़र, उन्हनि खे थारी बीहारो, फ्रेम में कोन पिया अचनि। थोरो थी वेंदो तव्हां? न छो, मां तव्हांखे बाहि ते थोरी थो बीहां। कीअं पियो लॻे तव्हां? माशाल्लाह तमामु सुठो पियो लॻे। ऐं ईद जी मुबारक हुजे तव्हांखे। ख़ैर मुबारक तव्हां सभिनी खे बि मुबारक। चलो ड्रामो कीअं सुठो रहियो आहे एक्सपीरियंस तव्हां ड्रामे में? माशाल्लाह तमामु सुठो। बेस्ट विशेस फॉर थैंक यू। अस्सलाम वालेकुम। तव्हांखे बि ईद जी मुबारक हुजे। वालेकुम सलाम। जेके बि हिते असांजा आर्टिस्ट वेठा आहिनि, सीनियर जूनियर सिंगर, सभिनि खे ईद जूं लख लख मुबारकूं। ऐं जेके ॾिसण वारा असांजा ऑडियंस आहिनि, उन्हनि खे बि घणे खां घणी ईद जी मुबारक नायला बाबू जे तरफ़ां। ऐं असल मां सिंगर बि आहियां, आर्टिस्ट बि आहियां। सो असांखे KTN वारनि घुरायो, हो जमालो वारनि, उन्हनि जी महिरबानी ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी, तमामु हद खां वधीक ख़ुशी थी। मां बचा को बि आर्टिस्ट रहे न, सभिनी जो सॾा आहे KTN जो असांजो स्लोगन आहे KTN जिते सिंध गॾिजे थी। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ईद मुबारकूं ऐं KTN जी स्पेशल ट्रांसमिशन थी सघे तो कुछ चेहरा यादि। आपा मां अचां पियो तव्हां थोड़ी देर खां पोइ। आई मिस यू सो मच। आपा हमेशह ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा हो, तव्हां सच पुछो। आपा शमीम लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। शी इज़ अमेज़िंग। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? तमामु सुठो पियो लॻे ऐं पंहिंजनि सां ईअं सम्झो KTN असांजो घरु आहे। सो तमामु सुठो पियो लॻे। मां सभिनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारकूं खोड़ सारियूं। तव्हांखे बि खोड़ सारियूं ईद मुबारकूं। Gorgeous, माशाल्लाह, you look gorgeous. Thank you so much. Thank you. आपा के आपा हमेशा सुठा लॻा। माशाल्लाह प्लेस टू तैयार थींदा। आपा कीअं लॻे थो? थैंक यू सो मच। ॾिसण वारनि खे मुंहिंजे तरफ़ खां ईद मुबारक। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे। ज़बरदस्त पियो लॻे। होजमालो त होजमालो ई आहे, ॿियो छा कयूं। हा वाकई होजमालो आहे, मज़ो थो अचे ॾाढो। ॿियो त ईद जी ख़ुशी आहे, सभु आर्टिस्ट हिते आया आहिनि। माशाल्लाह, थैंक यू सो मच। मज़हर, मथे असांजी सांगड़ जी टीम वेठी आहे। सांगड़ जी टीम सां बि ॻाल्हाईंदा। अस्सलाम वालेकुम। सर तव्हांखे बि वेलकम चऊं था, भलीकार चऊं था। KTN जे सॾ ते आया हो, ईद मुबारक तव्हांखे।
ख़ैर मुबारकूं ऐं हर ईद जेका आहे असां KTN सां ई मल्हाईंदा आहियूं ऐं इहा KTN वारनि जी महिरबानी आहे। हिन दफ़े ज़ोहेब भाई आहे होजमालो जी महिरबानी जिन्हनि असांखे हिन ईद जे मौक़े ते ख़ुशी में असांखे पाण सां गॾु रखियो। तव्हांखे बि थैंक यू सो मच साईं। तव्हां मां कोशिशि कई तव्हां खटो पर हाणे साईं मुक़ाबिलो त कयोसीं पोइ हाणे हार जीत थींदी रहंदी आहे ऐं मुंहिंजो नालो अली मोहम्मद ख़ासकेली आहे ऐं सांगड़ सां बिलोंग कयां थो ऐं ईद जे तक़रीबन ईद प्रोग्राम हुजे कल्चर डे हुजे असां KTN जे सथ सां हर सॾ ते गॾु हूंदा आहियूं पर अॼु वधीक मज़ो इन करे पियो अचे त हूअं 2 ॾींहं रिकॉर्डिंग थींदी आहे 4 माण्हू विहारींदा आहिनि अॼु सभु जा सभु आर्टिस्ट बिल्कुलु पूरी सिंध गॾाई आहे KTN पूरी सिंध गॾाई आहे KTN उन लाइ तमामु घणो सभु पुराणनि दोस्तनि खे ॾिसी ॾाढो मज़ो पियो अचे ऐं इन्हनि जूं गेम्स ऐं ज़ोहेब जूं कचहरियूं ज़ोहेब जो जेको टैलेंट ऐं तव्हां मज़र सेठार जेके राति जो तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो तमामु ज़बरदस्त ऐं KTN सथ खे ऐं ॾे ऐं परॾे में जेके बि सिंधी सम्झण वारा सिंधी ॻाल्हाइण वारा उन सभिनी खे ईद उल अज़हा जूं मुबारकूं। ॿिए दोस्त खे सर जल्दी तव्हांखे बि ईद मुबारकूं साईं। वालेकुम अस्सलाम। बाख़ुशि आहियो त सही आहे। मुंहिंजे तरफ़ खां सभिनी दोस्तनि खे पिंडाल में जेके बि मुंहिंजा ॿाहिरि मेल फीमेल वेठा आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु त तमामु घणो ईद जो ॾियारो आहे। ॾाढी मूंखे ख़ुशी थी त असांजी ईद नमाज़ पढ़ी करे सभिनी दोस्तनि खे ईद मुबारक ॾियूं। जेके बि असांजा दोस्त देश में परदेस में रहनि था सभिनी खे मुंहिंजी तरफ़ खां ईद जूं लख वाधायूं।